सिंध टीवी न्यूज़ जी चूंडनि बाबति ख़ुसूसी नशरियात में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, हिन असांजे जेको प्रोग्राम जो सेक्शन आहे उन जो मौज़ू जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में औरतुनि जी मख़सूस सीटुनि जी हिकिड़ी लिस्ट जारी करे छॾी आहे। उन में कुझु नयूं औरतूं आहिनि, कुझु पुराणियूं आहिनि, पर घणे भाङे जेको असांखे नज़र थो अचे त नयूं औरतूं आहिनि उन मां पुराणियूं काफ़ी जेके आहिनि उन लिस्ट मां ख़ारिज करे छॾियूं आहिनि। ऐं इन मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे मंज़ूर सोलंकी साहिबु। सोलंकी साहिबु, तव्हां इन जेका लिस्ट जारी कई आहे पीपल्स पार्टी औरतुनि जी मख़सूस सीटुनि लाइ, उन में नाला बि अची विया आहिनि पहिरें नंबर खां वठी आख़िरी नंबर ताईं। इन जेका हिन जी नामज़दगी आहे या जेका सिलेक्शन आहे, इन सिलेक्शन खे तव्हां कीअं था ॾिसो? तस्वीर अगरि ॻाल्हि पई पाण कईसीं जेके पीपल्स पार्टी ऐं फंक्शनल मुस्लिम लीग ख़ासि करे जेके सिंध में क़ौमी असेंबली जूं सीटूं अलाट कयूं आहिनि, उन्हनि में 2-3 मुक़ाबला अञा आहिनि, पर छाकाणि त पीपल्स पार्टी जी तरफ़ूं कैंडिडेट जो ऐलान कोन्ह थियो आहे। ख़ासि करे जेको आहे सो टंडे महमद ख़ान वारो नवीद कमर जो ऐं पीर सजाद जान सरहंदीअ जो मुक़ाबिलो आहे, उहो बि सख़्तु थींदो। बदीन में जेको आहे सो फहमीदा मिर्ज़ा वर्सिस यास्मीन शाह मुक़ाबिलो आहे, उहो बि सख़्तु थींदो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो कराची में कामरान टिसोरी खे टिकट ॾिनी अथऊं, उन जो मुक़ाबिलो बि आहे, पर छाकाणि त हिकिड़ा कंसेंसस कैंडिडेट जेके अॻिते हली ठहंदा उन खां पोइ वधीक सूरत हाल क्लियर थींदी। जेसि ताईं तालुक़ु आहे तव्हांजे हिन जो मख़सूस सीटुनि जो, त उन में बि इहो थियो आहे त जेको आहे सो जीअं चवंदा आहिनि त गिव डेविल हिज ड्यू, त गुज़िरियल अरसे में बि पीपल्स पार्टीअ सेनेट जे सीटुनि ते कुझु जो पंहिंजे कारकुननि खे जेको आहे सो अकोमोडेट कयो हो। हिन भेरे बि जेके पीपल्स पार्टी टिकेटूं अनाउंस कयूं आहिनि, ख़ासि करे क़ौमी असेंबलीअ जूं ऐं सूबाई असेंबलीअ जूं, उन में कारकुननि जा नाला त हुननि ॾिना आहिनि, पर उहे ॾाढा टेक्टिकल आहिनि, आम माण्हू खे सम्झ में न ईंदा। मिसाल तौरु क़ौमी असेंबलीअ जूं जेके सीटूं पीपल्स पार्टी अनाउंस कयूं आहिनि, मां जेकॾहिं जेको आहे सो नाला खणा त उन्हनि में जेको आहे सो मोहतरमा फरियाल टालपुर साहिब जो नालो पहिरें नंबर ते आहे। उन खां पोइ मोहतरमा अज़रा फज़ल पेचू जेका बि फरियाल टालपुर साहिब जी भेण आहे, उन जो नालो 2 नंबर ते आहे। पोइ शगुफ्ता जुमाणी आहे, पोइ वरी नफ़ीसा शाह आहे, पोइ शाज़िया मरी आहे, पोइ महरीन भुट्टो आहे, पोइ अली ज़ी आहे, पोइ आहे मुसरत महेसर, मरहूम रफ़ीक महेसर जेको क़ौमी असेंबलीअ जो मेंबर हो हिन मां मेहड़ मां। डॉक्टर तलत महेसर खां जेका खसियूं सीट वरी उन खां पोइ शाहिदा रहमानी आहे कि पीपल्स पार्टी कारकुन आहे, सुरैया जतोई साहिबु आहे, डॉक्टर शाज़िया सोबिया सुमरो या पीपल्स पार्टी जी वर्कर आहे, पुराणो वर्कर हो, उन जी जेको आहे सो धीउ आहे। मुनीरा शाकिर आहे। ॿी नरगिस एंडी ख़ान आहे जेका असां एंडी ख़ान साहिब जी जेको आहे सो पीपल्स पार्टीअ जो आहे। नरगिस एंडी ख़ान त वज़ीर बि रही आहे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट। अच्छा, उहो आहे। उन खां पोइ निसार खोड़े साहिब जी न्याणी जेका आहे सा निदा खोड़ो, उन खे बि टिकट ॾिनी वई आहे। उन खां पोइ जेको आहे सो कौसर आमिर आहे, शमा मिठाणी वग़ैरह, इहे हिननि क़ौमी असेंबलीअ जा। सूबाई असेंबली जा जेके नाला आया आहिनि उन्हनि मां जेको आहे सो पहिरें नंबर ते हुननि जेको आहे सो इहो रखियो आहे पंहिंजो शगुफ्ता जुमाणीअ खे सूबाई असेंबलीअ ते रखियो अथनि। उन खां पोइ शला रज़ा आहे, शर्मिला फारूकी आहे, इरम ख़ालिद आहे, नुसरत सुल्ताना आहे, कुलसूम चांडियो आहे, शहनाज़ अंसारी नौशहरे वारी आहे, रिहाना लिगारी आहे पंहिंजे ठटे वारी, शमीम मुमताज़ आहे, सजीला लिगारी आहे, रुखसाना शाह अॻु में बि MP आहे, पोइ शाहीन शेर अली आहे, गज़ाला सियाल आहे ख़ैरपुर वारी, रूबीना काइम ख़ानी जेका अॻु में क़ौमी असेंबलीअ ते ही, उनखे हाणे सूबाईअ ते आंदो अथनि। सायरा शहलियाणी आहे, हिकिड़ी जेका सा आपा रुकैया सुमरो जी धीउ आहे सीमी सुमरो। उन खां पोइ अनीला नजमी आहे, नजमी आलम जेको साहिबु आहे जनरल सेक्रेटरी कराची जो, उन जी जेका सा आहे घरवारी। उन खां पोइ ज़ाहिदा मेमण आहे, नुसरत न्याज़ी आहे, रिहाना भुट्टो आहे, यास्मीन बट्टा ऐं आख़िर में कमर धामड़ा आहे। हाणे मसइलो, अच्छा तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त जेके बि क़ौमी असेंबलीअ जूं या सूबाई असेंबली जूं सीटूं तस्वीर पीपल्स पार्टीअ सिंध में अनाउंस कयूं आहिनि, उन्हनि असेंबलीअ जे मेंबरनि में तव्हांखे एंडी ख़ान जो घरु वाहिद घरु आहे जंहिंमें नरगिस एंडी ख़ान जी बि जेका सा उहा आहे पंहिंजी टिकट आहे, ऐं नरगिस एंडी ख़ान जी जेका नुंहुं आहे वरी उन जी बि टिकट बि आहे। यानी हिकिड़े ई घर जे अंदरि हिकिड़ी क़ौमी असेंबलीअ जी मेंबर हूंदी, ॿी जेका आहिनि सा सूबाई असेंबलीअ मेंबर हूंदी। पंजाब में इहा साॻी ॻाल्हि नवाज़ लीग जो हिकिड़ो MNA हो, उन जी घरवारी बि MNA हुई, वरी उन जी नुंहुं जेका हुई सा वरी MPA हुई। पोइ उन खे चवंदा त फलाणो हमरा बीबियां वाला, तस्वीर मिसाल थो चवां बीबियां वाला, माना जंहिंजूं घणियूं बीबियुनि वारो जेको आहे। हाणे हिते नरगिस एंडी ख़ान खे अलॻि आहे, ऐं नरगिस एंडी ख़ान सां गॾु हिकिड़ी जेका आहे सा पंहिंजी आहे
इरम ख़ालिद जेका आहे उहा एंडी ख़ान जी नुंहुं आहे, यानी एंडी ख़ान जी घरवारी खे बि हूंदी ऐं एंडी ख़ान जी जेको आहे सो नुंहुं खे बि हूंदी। हाणे हीअ तमामु हिकिड़ी अलार्मिंग ऐं हिकिड़ी ॾाढी ॾुख जहिड़ी सूरत हाल आहे त हिकिड़े ई घर जा ॿ टे ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु ईअं कोन कंदो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मां तव्हांखे मिसाल ॾियां, जॾहिं 88 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इलेक्शन में आई, पहिरियों दफ़ो पने किलो में हुन ग़ुलाम मुस्तफ़ा बोज़दार खे टिकट ॾिनी। ख़ुर्शीद शाह तॾहिं जेको आहे सो वर्कर हूंदो हो, तॾहिं जेको आहे सो ख़ुर्शीद शाह ठूंठियूं सूठियूं हणी मिंथूं सिंथूं करे जेको आहे सो MP जी टिकट ते आयो। मंज़ूर वसाइण वारा जेके कॾहिं असेंबली में न रहिया उहो वर्कर हो, तॾहिं उनखे जेको आहे सो मोहतरमा टिकट ॾिनी। ईअं सिंध में खोड़ अहिड़ा मिसाल आहिनि जिन में मोहतरमा वर्करनि खे जेको आहे सो अॻिते आंदो। हाणे उहे अॻिते जेके वर्कर साहिब थिया, हाणे सखर में ख़ुर्शीद शाह खे पंहिंजे लाइ बि खपे, पंहिंजे भाणजे लाइ बि खपे, पंहिंजे मासात लाइ बि खपे। हाणे से मंज़ूर वसाइण खे पंहिंजे लाइ अलॻि सीट खपे, उहो नवाब ख़ान वसाइण ताज वारो जेको सरकार आहे उन जे लाइ हुनखे अलॻि सीट खपे। हाणे जेको आहे सो ॿिया जेके हिननि जा जेके वर्करनि मां मथे माण्हू आया, हाणे उहे था चवनि। अच्छा, निसार खोड़ो जेको सो उन वक़्तु तहरीक इस्तक़लाल में हो, भुट्टे जे जेके मुख़ालिफ़ कैंप हुई, जंहिं भुट्टे खे इक़्तिदार मां लहिरायो, भुट्टे जो तख़्तु ऊंधो करायो, अटक पुल ते भुट्टे खे फांसी ॾियण जो मुतालबो कयो। निसार खोड़े जे लीडर पंहिंजे असगर ख़ान, तॾहिं निसार खोड़ो तहरीक इस्तक़लाल में हो, वरी पीपल्स पार्टी में आयो, वरी 12 में चूंडियो, आस्ते आस्ते लाड़काने शहर में आयो। हाणे निसार खोड़ो थो चए त मूंखे बि ॾियो, ऐं निसार खोड़े साहिब जी जेका न्याणी आहे उन जे लाइ बि टिकट जो उन्हनि निदा खोड़ो साहिबा जेका आहे उन जे लाइ बि ऐलान कयो आहे। हाणे हीअ सूरत हाल इहा आहे त हाणे जीअं कल्ह मूं अर्ज़ु कयो त अॻे पीपल्स पार्टी जेका हूंदी, जेका कारकुननि जी पार्टी हूंदी, भला ईअं छो थिए त हिकिड़े ई घर जे अंदरि 2-2 सीटूं छो हुजनि? छा ख़ुदा न ख़ास्ता उन तक में, उन तर में, उन जू में, उन पट में ॿिया के उमेदवार न आहिनि, ॿियनि में का अहलियत न आहे, ॿियनि जूं के क़ुर्बानियूं न आहिनि? खोड़ मां अॼु बड़ा तव्हांखे पीपल्स पार्टी जा कारकुन ॾेखारिया जिन तमामु घणियूं क़ुर्बानियूं आहिनि, पर उन्हनि खे ॿियो त ठहियो तस्वीर। तव्हां अख़बारूं वञी पढ़ो, अख़बारुनि में तव्हांखे नज़र ईंदो जेके चवंदा त असां बन ॾाॾनि खां क़ुर्बानियूं ॾींदा था अचूं, असां MRD तहरीक जी 83 में जेल में वियासीं, असां 86 में वियासीं, असां सदाईं सोबतूं सचियूं। उन्हनि खे टिकट त नथी मिले, उन्हनि खे 8 या 5 ग्रेड जी नौकिरी बि नथी मिले। न पर मंदूर साहिबु, पाण जेकॾहिं जनरल हिकिड़ो वठूं हुननि जो, त ॿियनि वटि बि इहो साॻियो ई ट्रेंड न आहे? भला नौशहरे वारा जतोई भाइर आहिनि, चइनी जा नाला आया आहिनि, चइनी फार्म भराया आहिनि, चारई विढ़ंदा। लियाकत जतोई साहिबु आहे, 4 भाइर पाण ऐं 3 ॿिया भाइर आहिनि। फंक्शनल लीग जेको अॼु ऐलान कयो आहे त मोहतरमा महताब अकबर राशिदी खे NA जी टिकट ॾिनी अथऊं, अकबर शाह राशिदी साहिब खे PAC टिकट ॾिनी अथऊं, त इहो सियासत जे अंदरि जेको जनरल ट्रेंड आहे त उहो त सभिनी वटि आहे, खणी घण हिननि वटि आहे, पीपल्स पार्टी वटि आहे। मां थोरी हुन में वज़ाहत कंदुसि त नेशनल पीपल्स पार्टी, भली पीपल्स पार्टी नेशनल NPP जो नालो हुजे, पर नेशनल पीपल्स पार्टी ईअं पार्टी न आहे जंहिंजा सॼी सिंध जे हर ज़िले में, हर शहर में, हर ॻोठ में तक ई जेके आहिनि से यूनिट हुजनि। पाकिस्तान में जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी जी डेफिनेशन छा आहे त जंहिंजा घटि में घटि हर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में मेंबर हुजनि, कारकुन हुजनि, ऑफिस हुजे, ऑफिस बेरर हुजनि, ऐं जेको आहे सो उते हुननि जूं चूंडूं थियनि। पीपल्स पार्टी इन हिसाब सां हिकिड़ी गज़ेटेड पॉलिटिकल पार्टी आहे, मुस्लिम लीग नून हिकिड़ी गज़ेटेड पॉलिटिकल पार्टी आहे। हीअ जेके ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, मिसाल हाणे जेकॾहिं तव्हां ईअं चवंदो त आफ्ताब शेरपाओ जी बि पार्टी आहे, पर उहा आहे त वन मैन। साॻे तरीक़े सां जतोई साहिबु आहिनि, जतोई साहिबु सिंध पीपल्स पार्टी जो सदर हुयो, सिंध जो चीफ मिनिस्टर हो 4 साल, भुट्टे साहिब जो इतमाद वारो साथी हो। उहो जॾहिं पीपल्स पार्टी खां अलॻि थियो त पोइ जतोई साहिबु ॼण त ख़ानदान वञी रहियो, उन सां ज़ाती तालुक में शिकारपुर वारा जतोई आहे। अदरवाइज़ नेशनल पीपल्स पार्टी ईअं पॉलिटिकल पार्टी न आहे जीअं पीपल्स पार्टी आहे। साॻे तरीक़े सां लियाकत जतोई साहिबु हिकिड़ी अवामी तहद लाइ कहिड़ी पार्टी ठाही, उहो बि हुननि जे ख़ानदान जी हिकिड़ी जेका उते लोकल हुआ थिए थी उन जे हिसाब जूं ई आहिनि। मां ईअं नथो चवां त लियाकत जतोई ठीकु आहे या ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई वारा ठीकु था कनि, पर सुवाल हीअ आहे त पीपल्स पार्टी जेका चए थी त असीं वर्करनि जी पार्टी आहियूं, असां कारकुननि जी पार्टी आहियूं, असां नज़रियाती पार्टी आहियूं, ऐं जेॾीमहिल तव्हां ॾिसंदा आहियो त हिननि जा हमरा ईंदा आहिनि या अचे स्टेजुनि ते बीहंदा आहिनि त ख़ौफ़ थींदो आहे त लाउड न फाटी पए या साहिबनि जो गलो न ज़ख़्मी थी पए। उहे माण्हू जेके दावाऊं कनि था, उन्हनि माण्हुनि जे दावाउनि ॾिसो, जेको टॉप ते हूंदो मुक़ाबिलो उन सां थींदो। जेके वॾियूं पार्टियूं आहिनि, जेके वॾा नाला ऐं नारा आहिनि, माण्हू क्वेश्चन उन ते कंदा। हाणे सुभाणे मां जेकॾहिं नंढी पार्टी थी, ईअं त हाणे भाऊ कमर भट्टी पार्टी बि आहे, पोइ तव्हां हुन ते इल्ज़ाम हणंदो, हुन वीचारे खे मेंबर जी उहिदेदारी घटि था मिलनि त उहो पंहिंजा भाइटिया भाणजा देशी ऐं ॿियनि 3 नालनि सां हुनखे कयूं वेठो आहे। पोइ ख़ुदा न ख़ास्ता पीपल्स पार्टी जो एहतिसाब बि तव्हां उन मयार सां कंदो ऐं कमर भट्टीअ जो एहतिसाब उन मयार सां कंदो, ईअं न आहे। हीअ जेके ख़ानदानी पार्टियूं आहिनि, इहे त पार्टियूं आहिनि ई कोन, हिननि वीचारनि
पंहिंजे पाण खे रजिस्टर करण लाइ। न पर ही इन वॾी पार्टी में जीअं तव्हां चयो हिकिड़ी वॾी पार्टी आहे ख़ानदानी, कल्ह बि प्रोग्राम इहो ज़िक्र थियो हो त माना समूरा उहिदा जेके आहिनि हिकिड़ा सियासी उहिदा आहिनि, ॿिया जेके नौकिरियुनि वारा उहिदा आहिनि समूरा हुननि जे ख़ानदान जे चौधारी मिट माइट भाणेजा भाइर भाइटिया उन्हनि चौधारी व्यवहार। अॼु वरी जेके हे सीटूं ॾिनियूं अथऊं मख़सूस सीटियूं उन्हनि में बि इन्हनि जा ई माण्हू आहिनि। को वर्कर तव्हांखे का वर्कर नज़र अचे? ॻाल्हि इहा आहे त पाणी जेकॾहिं जेको आहे सो नंढ थोरो ई हुजे पर वहंदड़ पाणी कॾहिं बि किनो न थींदो आहे। पर जेकॾहिं पाणी बीठल हुजे त वॾी ढंढ जो मंछर जहिड़ी वॾी ढंढ जो बि बीठल पाणी जेको आहे सो ज़हरीलो थींदो आहे, ख़राबु थींदो आहे, ॿोड़ींदड़ थींदो आहे। हर उहा पार्टी जेका वहंदड़ आहे, हलंदड़ आहे, वाइब्रेंट आहे, तहरीक में आहे, मुतहरिक आहे, उहा पार्टी कॾहिं बि ख़राबु न थींदी। पर हीअ जेके पार्टियूं जमूद जो शिकार थियनि थियूं, मूंखे हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायो, धारेजो साहिबु हिकिड़ो MP भाउ सैफुल्ला धारेजो, ॿियो उनजो भाउ इकरामुल्ला धारेजो उहो MP, टियों उनजो भाउ जेको आहे सो कमिश्नर हुयो सखर जो। हाणे इहे थिया पीपल्स पार्टीअ में। वरी पीपल्स पार्टी खां अॻु में जॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम जी हुकूमत हुई त इन्हनि सैफुल्ला धारेजे वारनि जो वॾो भाउ जेको आहे असदुल्ला ख़ान धारेजो उहो वरी अरबाब ग़ुलाम रहीम जो राइट हैंड हो ऐं जेको आहे सो DCO थरपारकर हो जंहिंखे डिप्टी चीफ मिनिस्टर चवंदा हुआ। हाणे मूंखे ॿुधायो, वॾो भाउ जेको आहे सो अरबाब ग़ुलाम रहीम सां गॾु आहे, नंढा भाउ जेके आहिनि से पीपल्स पार्टीअ सां गॾु आहिनि, हिकिड़ो भाउ MP आहे, हिकिड़ो भाउ वज़ीर आहे, हिकिड़ो भाउ कमिश्नर आहे, ॿ भाणज जेके आहिनि से हिकिड़ो SP आहे, हिकिड़ो DC आहे। इहा सिंध जे अंदरि ख़ानदानी नंढियूं नंढियूं बादशाहतूं क़ाइमु। ख़ुर्शीद छा थियो, साईं वफ़ाक़ी वज़ीर पाण, साईं वरी वफ़ाक़ी भाउ जेको हुओ रिटायर हुनखे खे वरी साईं चीफ इंजीनियर कराए वठी आयो। ऐं ख़ुर्शीद शाह न सिर्फ़ु पंहिंजे दौर में पर अरबाब ग़ुलाम रहीम असां सां ॻाल्हि कई त ख़ुर्शीद शाह जॾहिं अपोज़िशन में अरबाब रहीम चीफ मिनिस्टर हो तॾहिं ख़ुर्शीद शाह टेलीफोन करे रिक्वेस्ट कयो पंहिंजे हिनखे अरबाब ग़ुलाम रहीम खे त मुंहिंजे भाउ खे तव्हां जेको आहे सो पोस्टिंग ॾियो। यानी ही माण्हू जेके आहिनि जेके बज़ाहिर ऐं जेको आहे सो ॾिसण में ईअं था अचनि त वॾा अपोज़िशन जा माण्हू आहिनि, वॾा जेके आहिनि से ख़ुदा न ख़ासि आकूबतूं था थियनि। अरबाब ग़ुलाम रहीम जे ग़ज़ब में हिकिड़े पासे पीपल्स पार्टी जा कारकुन बि हुआ पर ॿिए पासे पीपल्स पार्टी जा अहम अॻवान अरबाब ग़ुलाम रहीम जे जा जेके आहिनि से उनमें बेनिफिशरी बि आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो इहो सिर्फ़ु इन करे थो थिए जो अकाउंटेबिलिटी कान्हे का। ख़ुर्शीद शाह कंहिं फोरम में बि कारकुन जे अॻु में अचे त माण्हू हुन खां पुछनि न त बाबा अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में जॾहिं पीपल्स पार्टीअ सिंध जे 23 ज़िलनि मां 22 ज़िलनि में हारायो ऐं उनखे हारायो वियो पीपल्स पार्टीअ खे। मां इहा ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि चवां थो त 2000 जेके 5 वारियूं चूंडूं हुयूं, जेके बलदियाती निज़ाम वारियूं जेके चूंडूं हुयूं, उन्हनि में पीपल्स पार्टीअ खे सिंध में ज़बरदस्तीअ सां शिकस्त ॾिनी वई। उनजे बावजूदि ख़ुर्शीद शाह जो भाउ जेको आहे सो उन दौर में पोस्टिंग में सणवी पोस्टिंग ते कीअं थो रहे। ही माण्हू जेके आहिनि से ॾींहुं गुज़ारे ॾम सां रातिया साण मिहार। ही जेके ॿई पार जेके झलण वारा माण्हू आहिनि इन्हनि जो एहतिसाब तॾहिं थींदो जॾहिं हिकिड़ी वाइब्रेंट पॉलिटिकल पार्टी हूंदी जिन जा इजलास थींदा, जिन में कारकुन पंहिंजे अॻवाननि खां सुवाल पुछंदा। इहो ट्रेंड कीअं तब्दील थिए, ख़ानदाननि मां सियासत जी जान कीअं छॾाइजे, कीअं आम माण्हुनि खे उनखे वठी अचनि, आम माण्हू जी अहमियत वधे, क़दुरु वधे, उहिदा उन्हनि खे मिलनि, उन्हनि खे टिकेटूं मिलनि, उहे इलेक्शन में अचनि, उहे पंहिंजे माण्हुनि जी तर्जुमानी कनि अची। जॾहिं ही साहब थी आहे न, हाणे जेके कारकुन हुया जीअं तव्हां ॻाल्हि कई त साहब थी आहे, साहब जेको बि हूंदो आहे ट्रेंड आहे हिन असांजे मुल्क जो त उहो किंग थी वेंदो आहे, उहो अवाम खां परे थी वेंदो आहे। जीअं हे भाऊ वारा 5 साल परे रहिया माण्हुनि खां, किथे किथे विया पर किथे किथे जेके माण्हू 5 साल तकनि में न विया वरी उन्हनि खे टिकेटूं ॾिनियूं अथऊं। तस्वीर ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त तव्हां चओ त इहे आख़िर पार्टियूं तब्दील कीअं थींदियूं, इहे कीअं इन्हनि खे तब्दील कजे। मां सम्झां थो तव्हां ई असांजो हीउ जेको बहस आहे इन जो पहिरियों हैमर आहे, इन जो पहिरियों हथोड़ो जेको आहे सो असांजो हीउ बहस आहे। त असीं चऊं पिया त ख़ुर्शीद शाह हीअं कयो, असीं चऊं पिया त मौला बख़्श चांडी हैदराबाद में जेको आहे सो उन जेके कहर कया आहिनि हैदराबाद में सेब कारकुननि जे अॻियां आहिनि। हाणे असीं जॾहिं तव्हां ई असां हिननि बहसनि में वेही माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त यकीननि जेके असांखे ॿुधंदा हूंदा उहे कारकुन चवंदा त ॻाल्हि त सही था कनि। भला अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में पीपल्स पार्टी असां 2005 जी बलदियाती इलेक्शन में जेको हशर थियो असां उहो बि रिकॉर्ड करायो। पीपल्स पार्टीअ पंहिंजे कुझु कारकुननि खे टिकेटूं ॾिनियूं आहिनि, उहो बि असां रिकॉर्ड करायो। पर इहा ॻाल्हि बि रिकॉर्ड कराइणु घुरिजे त काज़ी मोहम्मद बख़्श धामरा जंहिंजूं हेॾियूं सारियूं क़ुर्बानियूं हुयूं, उन जी धीउ जेका आहे सा कमर धामरा, उन जो नालो सभिनी खां आख़िर में ॾिनो अथनि सूबाई असेंबली, वारो ई न अचे। ऐं ख़ुशि बि उहे वीचारी जेका आहिनि असांजी भेण काज़ी मोहम्मद बख़्श धामरा सिंध जो हिकिड़ो वॾो मज़ाहमती किरदारु हो, उन काज़ी मोहम्मद बख़्श धामरा जी धीउ जो नालो उहो वीचारी पढ़ंदी हूंदी जेकॾहिं टीवीअ जे पटियुनि ते टिकरनि ते त सम्झंदी हूंदी त पीपल्स पार्टी खे शाबस आहे। पर इहा ॻाल्हि त तव्हां ई असां सम्झूं था त आख़िर में हुनजो नालो ॾियण जो मतिलबु इहो आहे त
त मिड़ी नालो हुजे हुनजो यूसुफ जे ख़रीदारनि में हुनजी लिस्ट में हुनजो नालो हुजे, बाक़ी हुनखे ॾियणो कुझु बि न आहे। इशारो ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन, असांजी इलेक्शन बाबति ख़ुसूसी नशरियात जारी आहे। वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात में हिकु भेरो ॿीहर भली कार। मंज़ूर साहब, पाण जेके मुरविज थी आया आहिनि, हिकिड़ा ट्रेंड्स जेके आहिनि, पर इहे अॻे त कोन हुया। मिसाल जॾहिं शहीद हुया, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुयो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई, जीअं तव्हां सवेर ॻाल्हि पे कई त ख़ुर्शीद शाह साहिबु हिकिड़ो कारकुन हुयो, होॾां पने वारो ग़ुलाम मुस्तफ़ा बोज़दार कारकुन हुयो, मंज़ूर वसाण साहिबु कारकुन हुयो। ईअं जेकॾहिं वरी असां हेॾे दादू ॾे था अचूं पिया त सैयद अब्दुल्ला शाह कारकुन हुयो। कारकुन खे खणंदे खणंदे CM जी सीट ते अची ऐं पीपुल्स पार्टी पहुचायो, त इहो क्रेडिट त हुनखे ॾियणु खपे न पीपुल्स पार्टीअ खे। या तस्वीर इहा तमामु सुठी ॻाल्हि हुई। पीपुल्स पार्टीअ जी क़यादत इन गुड इंटेंशन सां, सुठी नियत सां इहा कोशिशि कई त कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजा कारकुन अॻिते अचनि। भुट्टे साहिब जॾहिं पंहिंजी हीअ तहरीक शुरू कई त हुन वधि में वधि पाकिस्तान में जिन नौजवाननि खे मुतासिर कयो हो, उहे NWFP जा नौजवान हुआ, जंहिंमें तव्हांजा आफ्ताब शेरपा हो, ॿियो हिकिड़ो जेको आहे सो सुहेल सेठी हो, अहिड़े क़िस्म जा कारकुन हुआ। हाणे अॻिते हली वक़्तु गुज़रण सां इल्मु जंहिंसां हर दो जग रोशन बि थिए, ॾिस त सो रहबर बि थिए, रहज़न बि थिए, इहो त तव्हां ते मदार आहे त तव्हां अॻिते हली उनखे कीअं था इस्तेमालु कयो। हाणे मूंखे ॿुधायो, ख़ुर्शीद शाह साहिबु पंहिंजे तक मां उथियो, हाणे साईं ख़ुर्शीद शाह साहिब जूं ज़मीनूं आहिनि। तव्हां 1983 खां 86 88 ताईं तव्हां ख़ुर्शीद शाह जी तक़रीरूं, तहरीरूं, बयान ॿिया ॿुधो, कॾहिं बि हू ज़मीनदार न रहियो हो। हू पाण हिकिड़े इंटरव्यू में चयो त हुन चयो त मां सखर में जेको आहे सो वापडा में मीटर रीडर हुयुसि। तमामु सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ो नौजवान, हिकिड़ो मुतहरिक सियासी वर्कर वॾी महिनत करे वॾी कॉम्पिटिशन सां अॻिते आयो। पर ख़ुर्शीद शाह खे छा करणु खपंदो हो? ख़ुर्शीद शाह खे उन ट्रेंड खे डेवलप करणु खपंदो हो जंहिं ट्रेंड कारकुननि खे अॻिते आणण वारो, जंहिं ख़ुदि ख़ुर्शीद शाह खे पैदा कयो, पर हुन ईअं न कयो। हाणे जेॾी महिल हुन सां ॻाल्हाए वेई या हुन इंटरव्यू ॿुध, तक़रीरूं ॿुध, त चए थो फलाणो लैंडलॉर्ड आहे, पोइ मुंहिंजूं ज़मीनूं आहिनि, पोइ हीअं आहिनि। माना महसूसु ईअं थो कराए त हीअ जेके बकार जे सैदनि जूं जेके जागीरूं आहिनि, उन्हनि खां बि का ख़ुर्शीद शाह साहिब खे 450-500 सालनि खां बि का पुराणी जागीर हुई। इहो इन कम खे ख़राबु कयो। साॻे तरीक़े सां मंज़ूर वसाण जेको हो, मां पाण जेको आहे सो उनखे ॾिठो आहे जॾहिं असीं नंढा हूंदा हुआसीं, जॾहिं ख़ैरपुर डिवीज़न हूंदी, सखर डिवीज़न न हूंदी, हिकिड़ो आम सियासी कारकुन हूंदो, मोटर साइकिल बि कोन हूंदी, साइकिल ते ईंदो। हाणे असांखे ख़ुशी थी त हुन तमामु महिनत कई, मंज़ूर वसाण जूं क़ुर्बानियूं आहिनि। पर मंज़ूर वसाण अॻिते हली पंहिंजे तरह ई तक में छा कयो आहे, वरी नवाब वसाण उते छा कयो आहे, हीअ जेके बि उते उन्हनि जा इलाइक़े में जेके बि कम था थियनि, उन्हनि समूरनि जा ठीका कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे माण्हुनि खे ॾिबा। पंहिंजा जेके ख़ासि 100-200 माण्हू हूंदा, कंहिंखे मोटर साइकिलूं वठी ॾिबियूं, कंहिंखे कारूं वठी ॾिबियूं, कंहिंखे ईअं, यानी इलाइक़े जी बहितरी तब्दीली लाइ कोशिशि न कबी। चंद जेके विनेबल माण्हू आहिनि, जंहिं वटि 100-200-500 वोट आहिनि, उन्हनि खे ख़रीद कबो। पर वसाण ख़ानदान जेके वधि में वधि इश्तिहार छपाया अख़बारुनि में तव्हां ॾिठा हूंदा त बिजलियुनि जा इफ़्तिताह ऐं वधि में वधि जेके गैसूं फ्राहम कयूं अथऊं उते, उन्हनि जा इफ़्तिताह कयूं। ॿियनि MNAs सिंध जे अंदरि अहिड़े क़िस्म जो कमु शायदि न कयो आहे जेतिरो हिननि कयो आहे पंहिंजे तक में। मां त इहो चवां त इहो बि हिकिड़ो सुवालु आहे त आख़िरकार हिकिड़ो सूबाई वज़ीर आहे, उन खे रुॻो पंहिंजे तक जी ॻणती छो आहे? तव्हां जॾहिं चीफ मिनिस्टर सिंध जा आहियो त तव्हांखे ख़ैरपुर जी ॻणती छो हुजणु खपे? तव्हांखे त सिंध जी ॻणती हुजणु खपे न। क़ाइम अली शाह जे लाइ जेको सॼो माना सभु जेके फंड आहिनि, टियों जे अख़बारुनि में विया त 24-25 अरब रुपयनि जा फंड उन जे इलाइक़े में हुजनि। माना तव्हां चीफ मिनिस्टर हुजो सिंध जा, बिल्कुलु इहो ई आहे त तव्हां ख़ानदान जा वॾा हुजो, तव्हांखे 20 पुट हुजनि ऐं तव्हांजे समूरी नवाज़श जो मर्कज़ तव्हांजो हिकिड़ो पुटु हुजे ऐं ॿिया तव्हांजा 19 पुट जेके आहिनि से बुखा ऐं नंगा पिया घुमनि। क़ाइम अली शाह सिंध जो चीफ मिनिस्टर हो। क़ाइम अली शाह खे बदीन जे माण्हुनि ते अॼु ॾींहं ताईं बदीन जे किन इलाइक़नि मां, मीरपुर ख़ासि मां, झुॾे मां जेको आहे नएकोट मां पाणी न निकितो आहे। अॼु ॾींहं ताईं जेके उहे मुतासिर जेके आहिनि से ठुल जा ऐं जेकबा जा ऐं जेके सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर जा, अॼु ॾींहं ताईं जेका से बेगारीअ जे ऐं पट फीडर जे जेके आहिनि से हुन ते किनारनि ते जेकबाबाद जी हालत साॻी लॻी पई आहे। त तव्हां चीफ मिनिस्टर सॼी सिंध जा आहियो, पर फोकस तव्हांजो जेको आहे सो ख़ैरपुर ते आहे। फोकस तव्हांजो सिर्फ़ु पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी ते आहे। तव्हांजो फोकस जेको आहे सो मच्छर मंगणहार ते आहे। यानी जेकॾहिं तव्हां चाहियो था
तव्हां पोइ उन जो मतिलबु आहे त तव्हां न थियो पोइ बहितर हो त काइम अली शाह वञी जेको आहे सो चीफ मिनिस्टर थियण जे बजाए जेको आहे सो ख़ैरपुर जो जेको आहे सो तहलके नाज़िम थिए हा न, त पंहिंजे तहलके ते फोकस करे हा, असांखे हुन ते का बि अराही न थिए हा। हीउ जेको कमु ख़राबु थियो, अच्छा साॻे तरीक़े सां मंज़ूर वसाइण वारनि जेको आहे सो जेके पंहिंजे इलाइक़े में कमु कराया से फंड किथां आया, जेका मूंखे ख़बर आहे त हिननि ईअं बि कयो त जेके मख़सूस सीटुनि ते क़ौमी सूबाई असेंबलीअ ते या क़ौमी असेंबलीअ ते औरतूं हुयूं या कुझु माण्हू अक़लियतूं हुयूं, उन्हनि खां फंड हुननि पंहिंजा होॾां डाइवर्ट कराया, पंहिंजा फंड हुननि ॿियनि जेके MNAs खे जेके मिलंदा आहिनि, जेके डॉक्टर महबूबुल हक़ हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ी बुछड़ाईअ जी जेका असां बीमारीअ जी हिकिड़ी जड़ रखी वियो, त क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली मेंबरनि खे हिकिड़ा फंड अलोकेट थींदा, जेके उन वक़्तु 5 ऐं 10 लखनि खां शुरू थिया, हींअर 3 करोड़नि ऐं 6 करोड़नि ते पहुता आहिनि। पीपल कंहिं बि MNA खे कंहिं अमेरिका में, बर्तानिया में, सॼे यूरोप में, दुनिया जे मुहज़िब जमहूरियतुनि में कंहिं बि जेको आहे सो MNA सेनेटर खे या पार्लियामेंट जे मेंबर खे ईअं फंड मिलंदा आहिनि छा? इहो कमु हुननि जो आहे ई कोन। हुननि जो कमु कानून साज़ी कंदड़ क़ौमी असेंबलीअ जे हिन क़ौमी असेंबलीअ जे मक़सदनि में लिखियलु आहे त हीअ जेको ऐवान आहे इहो सिर्फ़ु कानून साज़ी कंदो, ॿुधाईंदो त हीअ शइ हीअं थियणु खपे, हीअ शइ हीअं थियणु खपे, ऐं पोइ उहे जेके हुननि जूं जेके पास कयल कानून आहिनि उहे एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटी, एग्ज़ीक्यूटिव मशीनरी ज़रिए इम्प्लीमेंट थींदा। मां सम्झां थो त भुटे साहिबु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको कारकुननि खे अॻिते आणण जी कोशिशि कई, उन्हनि जो जेको ख़्वाबु हो उहो असांजे कोताह नज़र अॻुवाणनि जिन जी दूरअंदेशी नज़र न हुई, जेके दूरअंदेश न हुआ, उहे नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि में जेके असां फासी पिया, नंढड़ियुनि नंढड़ियुनि मराहतुनि में फासी पिया, नंढड़ियुनि नंढड़ियुनि अयाशुनि में फासी पिया, पंहिंजा फ़ोटू छपराइण लॻा, कमल ताज मथे ते पियो आहे, कमल साईं पटको ॿधो पियो आहे, कमल तुरो ॿधो पियो आहे, कमल अजरकोले ते, इन्हनि नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि में तव्हां तस्वीर नंढी हूंदे या ॿारहाड़ियुनि में वञी तव्हां ॾिसो त जेके सिनेमा हूंदियूं आहिनि या हजामनि जा दुकान हूंदा आहिनि, उन्हनि ते हिकिड़ा माण्हू शौक़ीन हूंदा आहिनि, पंहिंजा फ़ोटो रखाए ईंदा आहिनि, साईं जेको आहे सो हमरा टोप सां 20-25 साल पुराणो कल्चर आहे। इहो साॻियो कल्चर जेको हजामनि जे दुकाननि ते हो उहो कन्वर्ट थी आयो आहे मीडिया जे अंदरि। हाणे से चङा हमरा जेके आहिनि कमल ॾिस त को तुरो ॿधियो वेठो आहे, कमल को सम्झो बोस्कियो पटको कॉन्शियस अहिड़ा था थियनि, जॾहिं कैमरा खे था ॾिसनि असांजा वज़ीर मशीर साहिब त ॾाढो अलर्ट था थियनि त फ़ोटू असांजो अची वरी ॾिसनि था हुनखे। हाणे इहा अञा उहा साइकी 25 साल 30 साल पुराणी जेका हूंदी फ़ोटू कढाइण वारो फैशन, हाणे फैशनी फ़ोटू वारा फैशनी बि इलाही सिंध ॾिठा आहे। हाणे इन्हनि मां जान कीअं छुटी फैशनबाज़ ऐं शोबाज़ जेके सियासतदान, मां सम्झां थो त सभिनी खां अॻु में त माण्हुनि खे तब्दीलीअ जे लाइ वोट ॾियणु खपे। नंढा नंढा जेके शहरनि तस्वीर पहिरियों दफ़ो मां सम्झां थो त लाड़काणो हिन भेरे तब्दील थींदो, मूंखे यकीन आहे। न पर जेकॾहिं लाड़काणो पीपल्स पार्टी खां वियो त भली सॼी सिंध में तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां, मुस्लिम लीग 1996 में ठही, 1948 में क़ाइदे आज़म वफ़ात करे वियो। क़ाइदे आज़म जे वफ़ात खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मुस्लिम लीगूं ठहणु शुरू थियूं, कन्वेंशन मुस्लिम लीग, काउंसिल मुस्लिम लीग, फलाणी मुस्लिम लीग, आहिस्ते आहिस्ते मुस्लिम लीग जो दौरु ख़तमु थियो। उन खां पोइ वरी 1967 में पीपल्स पार्टी आई। पीपल्स पार्टीअ पंहिंजे लीडरनि जो दौरु ॾिठो। हींअर पीपल्स पार्टी जेका भुटनि जी पार्टी हुई, कारकुननि जी पार्टी हुई, क़ुर्बानी ॾींदड़ माण्हुनि जी पार्टी हुई, उसूली सियासत जी पार्टी हुई, उहा पीपल्स पार्टी हाणे नाहे रही। 2007 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको पंहिंजे मंशूर जो ऐलान कयो, उन ते उन जे पोयनि जेको आहे सो अमल न कयो, न कराची खे वापसि आंदऊं, न हैदराबाद खे वापसि आंदऊं, न ॿियनि शयुनि ते अमल कयूं। नतीजे तौर ते पीपल्स पार्टी ॼण त पंहिंजी जेका तबई उमिरि आहे, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे, मुंहिंजी जेका असेसमेंट आहे, यानी मुस्लिम लीग जी उमिरि घणी, क़ाइदे आज़म 48 में वफ़ात करे 1996 में मुस्लिम लीग ठही, मुस्लिम लीग जी उमिरि 42 साल हुई। 67 में पीपल्स पार्टी ठही आहे, 2013 46 साल पीपल्स पार्टी खे बि थी विया आहिनि। त इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टी हाणे, छाकाणि त उन जा जेके पायोनियर हुआ, उन में शेख रशीद हो, तव्हांजो मुबशिर हसन हो, सभु जे सभु माण्हू जेके आहिनि से उन मां उहे निकिरी विया आहिनि। हाणे हीअ जेका सॼी पार्टी आहे सा सॼी नवनि माण्हुनि जी पार्टी आहे। त इन करे पीपल्स पार्टी पंहिंजी तबई उमिरि जेका आहे या पंहिंजो जेको हुनजो रोल हो उहो हुन पूरो करे छॾियो। ऐं इहो बि पहिरियों दफ़ो थियो आहे सिंध जे अंदरि त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु वॾा वॾा जुलूस निकिता, वॾियूं हड़तालूं थियूं, रोड ब्लॉक थिया, मिसाल अहिड़ा फ़ैसिला जेके सिंध असेंबली अंदरि कया विया। वरी हाणे पार्टीअ जे अंदरि पार्टी जा कारकुन रोडनि ते हिन एहतिजाज पिया कनि, हिननि फ़ैसिलनि खे ग़लति पिया करार ॾियनि, किथे कीअं त पीपल्स पार्टी जो छा था सम्झो त ज़वाल शुरू थी वियो आहे छा? पर जेकॾहिं ज़वाल हिन जो पार्टी जो शुरू थियो आहे त उनजी जाइ
केरु वठंदो, को बहितर मुतबादिल हूंदो सिंध जे माण्हुनि लाइ ख़ासि तौर ते हिन मुल्क में जमहूरियत पसंद पार्टी रही आहे, उनजो हिकिड़ो वॾो नज़ीरो वॾो हिकिड़ो उनजो कंट्रीब्यूशन ऐं क्रेडिट रहियो आहे, वॾी क़ुर्बानी रही आहे, 4 भुटा हुन खाधा आहिनि हिन पार्टी जी क़ुर्बानी। ॻाल्हि आहे त भुटनि जूं क़ुर्बानियूं तव्हांखे ख़बर आहे त शहीद राणी ते जेके मूं रिपोर्टूं लिखियूं, भुटो द मैन ऑफ मिली न, भुटो सदाईं मैन ऑफ मिली न रहंदो, शहीद राणी रहंदी। इन्हनि माण्हुनि जो कद काठ घटिबो न। मिसाल तौर ते तारीख़ में जेकॾहिं दोदे सूमर जो किरदारु आहे, ऐं अॼु सिंध में सूमरनि जो को बि MP जेकॾहिं न आहे त इन जो मतिलबु इहो न आहे त को दोदे सूमर जो किरदारु ख़तमु थी वियो। दोदे सूमर जो किरदारु रहणो आहे, उनजो कद काठ रहणो आहे। दोदे सूमर जी लेगेसी जेका आहे, उनजी जेका सूमरा डायनेस्टी सां ख़तमु थी वई। पीपल्स पार्टी पंहिंजी तबई उमिरि पूरी करे चुकी आहे। सिंध में हींअर असां जॾहिं बि हूंदासीं, भली असीं ॿियनि पार्टियुनि में हुजूं, नज़ीर अब्बासी जी हींअर पार्टी कान्हे का, पर नज़ीर अब्बासी अॼु मां पंहिंजो सूरमो थो सम्झां। ज़ुल्फ़कार अली भुट्टो असांजो सूरमो रहंदो, बाक़ी नवां माण्हू आहिनि, नयुनि हालतुनि मुताबिक़ नई शइ। चवंदा आहिनि त असुल से ख़ता नहीं होती, नकुल से वफ़ा नहीं होती। असुल ऐं नकुल ते बि ॻाल्हायूं था, पर इशारो थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। पोल सेंटर में हिकु भेरो ॿीहर भली ॻाल्हि। ब्रेक ते वञण खां पहिरियां असीं जॾहिं पहुतासीं हिन ॻाल्हि ते त असुल छा आहे, नकुल छा आहे, असुल मां कहिड़ी चङाई थी सघे थी, असुल छा छा करे सघे थो, ऐं नकुल कहिड़ा कहिड़ा नुक़सान ॾेई सघे थो, थोरो इन ते ॻाल्हायो। अच्छा, उन खां पोइ जेको तव्हां अॻु में चयो त पीपल्स पार्टी पंहिंजी तिबी उमिरि जेका आहे पूरी करे रही आहे, त छा पीपल्स पार्टी ख़तमु थियण जी तव्हां ॻाल्हि पिया कयो, या पीपल्स पार्टी पोइ बि रहंदी? तस्वीर मां इन मामले में थोरी तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, मां सम्झां थो त उहो शयुनि खे वधीक वाज़े कंदो। हिंदुस्तान में जे कांग्रेस ते जेसिताईं नेहरू फैमिलीअ जी या इंदिरा गांधीअ जे ॿारनि जी, यानी हुनजे पुट जी, हुनजी पंहिंजी जेसिताईं अथॉरिटी हुई, तेसिताईं कांग्रेस कॾहिं बि वॾी पार्टी न थी। जॾहिं जेको आहे सो पंहिंजो इंदिरा गांधी बि क़तल थी वई, राजीव गांधी बि क़तल थी वियो, सोनिया खे माण्हुनि चयो त इहा ॿाहिरीं माई आहे, हिनखे क़बूल न कंदासीं। पहिरियों दफ़ो हुननि पार्टीअ जो जेको नामीनी आहे, उहो जेको आहे सो हिकिड़े सिख खे मुक़ररु कयो, त उन अची मेरिट सां फ़ैसिला कया। नतीजे तौर ते ॿियो टर्म आहे त हिंदुस्तान में मुसलसिल उहो खटी रही आहे, ऐं न सिर्फ़ु कांग्रेस पंहिंजे इलाइक़नि में थी खटे, पर कांग्रेस कम्यूनिस्टनि जा जेके इलाइक़ा हुआ, जिते कॾहिं बि 25 सालनि में केरला में कान वई, जेको आहे सो बंगाल में कान वई, उते बि कांग्रेस खे तॾहिं फतह नसीब थी जॾहिं जेको आहे सो मौजूदु मनमोहन सिंह जूं जेके पॉलिसियूं से इम्प्लीमेंट थियूं। पीपल्स पार्टी खे जेकॾहिं ज़िंदा रखिणो आहे, पीपल्स पार्टी खे जेकॾहिं सलामत रखिणो आहे, भुट्टे जो जेको वीएन आहे जेकॾहिं उनखे सलामत रखिणो आहे, त उनजे लाइ ज़रूरी आहे त उनखे जिन माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जिन माण्हुनि पीपल्स पार्टी खे ठाहियो आहे, ओसि ताईं थोरी पीपल्स पार्टीअ खे उन जा जेके बंद आहिनि, उन जा जेके संदरा आहिनि, उहे थोरा ढरा करे उन्हनि जी जेका तव्हां उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़े मख़सूस हिकिड़ो लोहो कोट ॾेई उन जी क़यादत खे अंदरि रखियो आहे। इन लोहो कोट खे तव्हां भञो ऐं उन जा दरवाज़ा आम माण्हुनि जे लाइ, कारकुननि जे लाइ, पार्टी अॻुवाणनि जे लाइ, पार्टी इंटेलेक्चुअल्स ऐं इंटेलिजेंस जे लाइ खोलियो। तव्हांखे ख़बर आहे त एतिज़ाज़ हसन पीपल्स पार्टी जो तमामु सुठो माण्हू हो, पर एतिज़ाज़ हसन खे खॾे लाइन लॻायो वियो। कमर ज़मा कायरा पीपल्स पार्टी जे होशियारु माण्हुनि मां हो, उहो 2 साल जेको आहे सो माइनस रहियो। साॻे तरीक़े सां ॿिया खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे पीपल्स पार्टी जी क़यादत, जिन खे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सदाईं पाण सां गॾु खणंदी, उन्हनि खे हटायो वियो। जेसि ताईं पीपल्स पार्टीअ खे हिकिड़ी अवामी पार्टी, हिकिड़ी माण्हुनि जी पार्टी, हिकिड़ी कारकुननि जी पार्टी ऐं हिकिड़े मेरिट पसंदि जेका आहिनि सा पॉलिटिकल प्रोसेस जी पार्टी न बनायो वेंदो, तेसि ताईं पीपल्स पार्टी सर्वाइव न करे सघंदी। इहो हिस्ट्रीअ जो, इहो सॼी दुनिया जी तव्हां तारीख़ पढ़ो, हमेशह उन्हनि शयुनि सर्वाइव कयो आहे, सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट। सर्वाइव उहे शयूं कंदियूं जेके हर हालत में फिट हूंदियूं, नयुनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ नयूं पॉलिसियूं अपनाईंदियूं। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो पुटु हुजे, त पोइ पीपल्स पार्टी न थी, पोइ त हीअ राणीपुर जे पीरनि जी गादी थी न साईं, या त पोइ हीअ जेका इंसान ॿी जीलानियुनि जी पार्टी थी, गिलानियुनि जी पार्टी थी, कुरैशियुनि जी पार्टी थी, पघारनि जी पार्टी थी, त तव्हांजो हिकिड़ो पघारो जेकॾहिं अलाह ॾे हलियो वञे या हीअ दुनिया छॾे वञे, त पोइ उनजो मतिलबु आहे त उन ई ख़ानदान में को ॿियो माण्हू ईंदो न। जेकॾहिं तव्हां पॉलिटिकल पार्टीज़ खे गादियुनि वांगुरु हलाईंदव, त पोइ उहा गादियुनि जी सिर्फ़ु मुरीदनि ताईं ऐं ख़ासि माण्हुनि ताईं महदूदु रहंदी। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त उहा समूरनि माण्हुनि जी पार्टी हुजे, त तव्हांखे उहा माण्हुनि जे लाइ खोलणी पवंदी। मां ईअं नथो चवां त मुंहिंजी इहा ख़्वाहिश न आहे, मुंहिंजी ख़्वाहिश तब्दीली आहे,
मुंहिंजी ख़्वाहिश जेका आहे, मुंहिंजो ख़्वाबु जेको आहे, मुंहिंजो ड्रीम जेको आहे इब्राहिम लिंकन वांगुरु असांजो जेको ख़्वाबु आहे उहो तब्दीलीअ जो ख़्वाबु आहे। असीं चाहियूं था त माण्हुनि जूं हालतूं मटिजनि। असां 20 साल पोइ साॻियुनि हालतुनि में तव्हां वञी ॾिसो 1937 में बि अली गौहर महर हुयो, हींअर हुनजो पोटो आहे, उनजो नालो बि अली गौहर आहे। 1937 वारी असेंबलीअ में ख़ान बहादुर जेको आहे सो पंहिंजो सरकी हुयो, सोराब सरकी हो, हींअर वो सोराब सरकी आहे। 1937 वारी असेंबली में नौशहर में नूर मोहम्मद शाह हो, हींअर हुनजो पोटो आहे, उनजो नालो बि नूर मोहम्मद शाह आहे। माना मुनी सदी गुज़री वई आहे 1937 ऐं 13 खे जेकॾहिं असां कयूं त माना 75 साल पूरा हिकु हिकु ख़ानदान जो जेको आहे सियासत ते कब्ज़ो रहियो आहे, इलाइक़े जी सियासत ते बिल्कुलु कब्ज़ो रहियो आहे। ऐं उन जे सॼे हिन अरसे दौरान इहा अहलियत आहिनि हिननि जी, न तस्वीर भला जेके न मुनी सदीअ ताईं जेके हुकूमतूं कनि था माण्हुनि जी अहलियत आहे हिननि जी, हुननि जी अहलियत ऐं असांजी न हली आहे, ऐं तुंहिंजी न हली आहे या मुंहिंजी न हली आहे। मज़दूरनि मिल ॿाहिरां कई जा हड़ताल त मूंखां कई सुवाल घोरे कया गौर किया। सिंध जे इंटेलिजेंशिया जी, सिंध जे अकुल जी, सिंध जे टेक्नोक्रेट्स जी, सिंध जे उस्तादनि आलमनि अकाबरनि जी इहा उन्हनि जी शिकस्त आहे जो हू पंहिंजे पाण खे एतिरो सुठो न करे सघिया जेतिरो सिंध जा वॾेरा कनि था। मां अॼु बि चवां थो सिंध जो वॾेरो तमामु होशियारु आहे, तमामु वाइब्रेंट आहे, तमामु मुतहरिक आहे। ऐं असां जेके ॾूंगर न ॾोरे सिकण जूं सधूं करे वेठी घर घोरे मथां पिरियनि जिंदड़ो, असां घर वेठा था पिया ॿटाकूं हणूं। असांजा दानेश्वर अचनि था टीवी टॉक शो में ऐं अख़बारुनि में लिखनि था, वञनि हिकिड़ो दफ़ो जॾहिं ॿोॾियूं थियूं अचनि त वञनि माण्हुनि में मच्छरनि में वञी खाजनि, वञी जेको आहे सो पघर पंहिंजा वहाइनि, पंहिंजो जेको आहे सो होरियुनि हाड़ो लंघियो गोरियूं पासे ॻोठ। तव्हां जेकॾहिं थुल्हा मतारिया थियो पंहिंजे घरनि में वेठा हूंदो तव्हां हाड़ो जबल न लंघे सघंदव। हाड़ो उहे लंघंदियूं जेके होरियूं हूंदियूं, होरियूं ॻोरियूं जो ज़िद आहे। यानी तव्हां गोरा थिया थुल्हा थिया घर वेठा हूंदो न थींदो। तव्हां पंहिंजे पाण खे तन खे तसाॾियो, माण्हुनि में वञो, माण्हुनि जी ख़िदमत कयो ऐं पोइ माण्हू तव्हांखे वोट ॾींदा। इहे ज़बरदस्त जेका कल्ह बि ॻाल्हि थी त पीपुल्स पार्टी जी हुकूमत में 5 जेके मेगा डिज़ास्टर आया, वॾा जेके इंसानी अलमिया पैदा थिया, उन्हनि में उहा इंतिज़ामी मशीनरी नाकाम थी, पर ॿिया स्टेक होल्डर्स जेके उन्हनि खे उन वञणु खपे हा, कमु करणु खपे हा। मतिलबु ॿोॾियूं आयूं, बरसातियुनि जूं तबाहियूं आयूं, वरी हाणे ताज़ो ई जेको उरड़ी 600 ॿारड़ा जेके गिड़काया आहिनि उन्हनि में हिननि जो रोल हुजणु खपे हा त माण्हू हाणे हिननि खे वोट ॾियनि हा। उहा इहा ॾाढी दिलचस्प ॻाल्हि ॿुधाई। 73 में ॿोॾाई, 76 में ॿोॾाई। भुट्टो साहिबु जिथे जिथे ॿोॾी हूंदी उते पाण वेंदो हो। तव्हांखे यादि हूंदो मुल्तान में त हुन मिराज मोहम्मद ख़ान ऐं हफ़ीज़ पीज़ादे वारनि खां कोट लाराए ॾकंदड़ माण्हुनि जे हिननि ते रखिया, बुतनि ते रखिया त बाबा फलाणा पीज़ादा तूं कोट लाइ। हाणे इहे या मिराज मोहम्मद ख़ान तूं कोट लाइ, हीउ माण्हू जेको आहे सो CM में ॾके थो, छाकाणि त अगस्त में ॿोॾियूं आयूं, सेप्टेंबर में थधि अची वई। हाणे भुट्टे साहिबु ॿोॾियुनि ऐं डिज़ास्टर्स खे पाण मुंहुं ॾिनो। भुट्टे जहिड़ो माण्हू कमल टोड़ी जे बंद ते बीठो आहे, कमल मोरे वारे ललिया पतण ते बीठो आहे, कमल साईं जेको आहे सो हिन में टिमूअ ते बीठो आहे, कमल जेको आहे सो देरे गाज़ी खान में बीठो आहे। हिन हुकूमत डिज़ास्टर खे कीअं मैनेज कयो? ॿियो त ठहियो, क़ाइम अली शाह खे त तव्हां कॾहिं कंहिं बंद ते ॾिठो? पीर मज़हर खे तव्हां कॾहिं कंहिं बंद ते ॾिठो? तव्हां सिराज दुरानी खे कॾहिं कंहिं पीर मज़हर त हिकिड़ो सॻो माण्हू आहे, पर क़ाइम अली शाह हिकिड़ो पीरसन माण्हू आहे। उहो तिरकण में या गप में कीअं बि वञी सघे? ॻाल्हि इहा आहे त ख़ुदा न ख़ासा तिरकण में को पंधु वञे हा, जा तस्वीर कहिड़ी ॻाल्हि था कयो? जहाज़ ते चढ़ी वञे, हेलीकॉप्टर ते चढ़ी वञे, न खोड़ असां जहिड़ा हुनजा कमांडो बॉडीगार्ड नौकर चाकर अथसि। दिलि खपे, गुर्दो खपे, ताक़त खपे, ईमान खपे, उनजे लाइ कमिटमेंट खपे। तव्हांखे कमिटमेंट छा थींदी आहे? 18 अक्टूबर ते बेनज़ीर साहिबा खे जेको आहे सो कार साज़ ते बम सां उॾाइण जी कोशिशि कई। लठियूं जुठियूं मोचड़ा गारियूं गुल संदान, जितां कल्ह लॻान अॼु पिणु परियां उॾाई। ॿिए ॾींहं ते सुबुह जो बेनज़ीर साहिबा अस्पताल में बीठी। ॿिए ॾींहं ते उन ॾींहं ते 19 अक्टूबर ते 20 अक्टूबर ते सुबुह जो लियारी में बीठी। 20 अक्टूबर ते बेनज़ीर जेको आहे सो अस्पताल में, हर अस्पताल में वई ऐं जेके जेके माण्हू हुते ज़ख़्मी हुआ उन्हनि जी यादि कई, सिर्फ़ु इन जे लाइ त माण्हुनि जो ईमान बहाल थिए त मां हुननि जे विच में मौजूदु आहियां। तव्हां हू लीडरशिप बि ॾिठी, तव्हां हीअ लीडरशिप बि ॾिसो। नेठि आख़िर सिंध जा सूर असांजो इज्तिमाही जेको मफ़ाद ऐं मक़सदु आहे उहो कीअं पूरो थिए जॾहिं ही माण्हू जेके अॻुवाणी कंदड़ आहिनि उन्हनि जा ज़ाती ऐं ग्रोही जेके मफ़ाद आहिनि टोलनि जी सूरत में विरहाया पिया आहिनि, मिट माइट, वरी यार दोस्त, वरी चमचा, वरी जूगर। इहो ट्रेंड जेको आहे डेवलप कयो आहे 5 सालनि जे अंदरि जेको आहे सो कमदार चढ़ी विया, कारकुन जियाला जेके आहिनि रहिजी विया, उमीदूं करे करे उनजा 5 साल पूरा थिया। तव्हां असां इहो तमाशो ॾिठोसीं, साॻियो तमाशो सिंध ॾिठो, हिननि टीवियुनि ते ॾिठई, अख़बारनि में ॾिठई, ऐं वॾी ॻाल्हि त हुननि अमली तौर ते ॾिठो, पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे तकनि में जेके तबाहियूं हुननि ॾिठियूं। मां थो चवां त तव्हां पीपल्स पार्टी खे या ॿियनि पार्टियुनि खे छो था अक्यूज़ कयो? सिंध जा दानिश्वर किथे आहिनि? मैक्सिम गोरकी खां वठी करे कार्ल मार्क्स ताईं जेके बि सभु माण्हू आहे सभु आवाम सां गॾु हूंदा जदोजहद में। तव्हां कहिड़ो क़ौमी कारकुन आहे? तव्हांजी कहिड़ी कॉम्प्रेस पार्टी आहे जेका
जेको 2011 में जेको बरसात आई तस्वीर बदीन में, सांगड़ में, मीरपुर ख़ास में, उन मां लाहौर मां, मुरीद के मां, सरगोदा मां लश्कर तैयबा ऐं जेको आहे सो अहिड़े क़िस्म जूं मज़हबी पार्टियूं उहे आयूं। उन्हनि जा कारकुन महीननि जा महीना बदीन में रहिया पिया हुआ। तव्हांजा कामरेड, तव्हांजा क़ौमपरस्त, तव्हांजा जेके आहिनि इनकलाबी अॻवान, उन्हनि रुॻो जुलूस वेठे कॼा अख़बारी बयान पे जारी कयूं। जेसि ताईं तव्हां माण्हुनि में नथा वञो, जेसि ताईं तव्हां माण्हुनि जी सियासत नथा कयो, जेसि ताईं तव्हां हलो तव्हां पहिरियों दफ़ो इलेक्शन में बीहो त सही न, हिन भेरे तव्हांखे 500 वोट मिलंदा, ॿिए दफ़े तव्हांखे 1000 मिलंदा। पोइ जेॾी महिल माण्हुनि में वेंदो त माण्हू तव्हांखे ॿुधाईंदा, आवाम तव्हांखे सेखारींदो। पोप जो कौल आहे त द ग्रेटेस्ट स्टडी ऑफ अ मैन इज़ अ मैन। इंसान जी वॾे में वॾो मुतालियो ख़ुदि इंसानु आहे। त इन करे माण्हू तव्हांखे सेखारींदा, तव्हां माण्हुनि में हलिया वञो। उते जेॾी महिल सियासत कबी तेॾी महिल तव्हांखे सियासत जा अंदाज़ ऐं पैमाना ख़बर पइजी वेंदी। तव्हां 5-10 सालनि जे अंदरि माण्हू तव्हांखे चूंडे छॾींदा। महिरबानी, वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, सियासत जो मक़सदु जेको आहे उहो ख़िदमत आहे ऐं ख़िदमत जेका इंसान जी थिए थी, ख़ुदा जी ख़ल्क़ जी जेका ख़िदमत थिए थी, उनखां वधीक ॿी का बि इबादत कान्हे। हाणे तव्हां इहो ॾिसो त गुज़िरियल 5-10 सालनि जे अंदरि तव्हांजी कंहिं ख़िदमत कई आहे ऐं कंहिं सियासत जी इहा इबादत पूरी कई आहे, फ़र्ज़ पूरा कया आहिनि, तव्हांजा कर्ज़ लाथा आहिनि। तव्हां यकीनन तव्हांजो वोट, तव्हांजे हिकु ॾींहं जे वोट जे लाइ ही तव्हां ॾे इलाजूं थींदा, मिनथूं कंदा, काफ़िला ठाहींदा, तव्हां सां ताज़ींदूं कंदा, तव्हांखे आसरा ॾटा ॾींदा। जीअं गुज़िरियल 5 साल अॻु तव्हांखे ॾटा आसरा ॾेई विया, उनखां अॻु में मुशरफ जे दौर में तव्हांखे ॾटा आसरा ॾेई विया त तव्हांखे असां गैसूं ॾींदासीं, बिजलियूं ॾींदासीं, नालियूं ठाराईंदासीं ऐं तव्हांजे स्कूलनि खे हलराईंदासीं, इस्पतालूं ठाराईंदासीं, तव्हांजूं इलाइक़नि में बसियूं हलराईंदासीं। पर कुझु बि न थियो। तक़दीर तव्हांजी बदिलिजे कोन थी, हिननि जूं ॻाल्हियूं खुटनि कोन थियूं, हिननि जा ॾटा ख़तमु थियनि कोन था। इन जे करे तव्हां हिननि ॾटाइनि ऐं साॻनि माण्हुनि खे सुञाणियो त इहे कूड़ा माण्हू, कूड़ निसोरो, ईंदड़ वींदड़ खे आशिन। सचा माण्हू 16 आना सच लिकायूं बीठा आहिनि। सच खे न लिकायो, सच खे ॿुधायो ऐं सच खे ॻाल्हायो। ऐं उन्हनि कूड़नि माण्हुनि खे तव्हां मुंहं ते हणी ॾियो ऐं ॿुधायो त तूं 5 साल अॻु बि कूड़ो हुअईं, कूड़ हणी वई, 5 सालनि खां पोइ वरी अखियुनि तोखे कोन ॾिठो, वरी हाणे इलेक्शन, अलाह तोखे आंदो आहे, इलेक्शन आंदो आहे। अॼु थियो एतिरो। ॾींदा इजाज़त। अलाह भाई।